सच वॾो ॾोहारी आहे, सच वॾो ॾोहारी आहे। रोज़ अवल खां पकड़ियो वियो आहे, ॻोल्हे ॻोल्हे मारियो वियो आहे। तेल कढ़ाई काढ़ियो वियो आहे, घाणे में फीड़ायो वियो आहे। हा पर पोइ बि उन्हीअ जी साॻी रहंदी आई रीति अभाग। जंहिंजे मन में खाट हणे थो, तंहिंजो सारो चैन खणे थो। अॼु तो वटि महिमान थियो आहे, अॼु तो वटि महिमान थियो आहे, अॼु तो वटि महिमान थियो आहे। पर तो ही बि कॾहिं सोचियो आहे, कंहिंसां तुंहिंजी यारी आहे, कंहिंसां तुंहिंजी यारी आहे। सच वॾो ॾोहारी आहे, सच वॾो ॾोहारी आहे। हिन सर जे गदिले सेंवर में ही नील कंवल बि त ॾोही आहे। ऐं को बि चकोर वंधारे में जे उॾरे थो त दरोही आहे। ही ॾोह न आहे माण्हूअ जी, मूं मिटी ॿीहर ॻोही आहे। मां ॾोही आहियां, मां ॾोही आहियां, मूं कई ॾोह कया आहिनि। मां ॾोही आहियां, मां ॾोही आहियां, मूं ॾाती अनोखी आंदी थी तंद विढ़े तलवारनि सां। टकराया पंहिंजा गीत जॾहिं थो आऊं संद दीवारुनि सां। था तुंहिंजा भारी बुर्ज लुॾनि, तूं हीणो आ हथियारनि सां। मां ॾोही आहियां, मां ॾोही आहियां, ही ॾोह न आहे न धरतीअ ते मूं दिल जी देवल जोड़ी आहे। तो नफ़रत जी दीवार खईं, मूं उन जी पाड़व खोड़ी आहे। मूं ॻाता गीत मोहब्बत जा, मूं वाग वतन जी मोड़ी आहे। मां ॾोही आहियां, मां ॾोही आहियां, मूं कई ॾोह कया आहिनि। मां ॾोही आहियां, मां ॾोही आहियां, ही ॾोह न आकाश छॾे मूं प्रीत लॻाई धरतीअ सां। हूअ सांझी जा सत रंग हुई, मूं कान क़बूली सिज कना। थो आगम आगम थी उभरां, ऐं किरणा किरणा थी बरसां। मां ॾोही आहियां, मां ॾोही आहियां, मां ॾोही आहियां, मां ॾोही आहियां, मूं कई ॾोह कया आहिनि। मां ॾोही आहियां, मां ॾोही आहियां, मां ॾोही आहियां, मां ॾोही आहियां। अदा तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मुंहिंजे अङण ते आया हो, भली आयो, ख़ुशि हुजो शाल। तव्हांजा ख़ासि तौर ते साहिती परगिणे जा प्रोग्राम मां ॾिसंदो आहियां, लाइक बि कंदो आहियां। पर उहो ईअं आहे त अॼुकल्ह जी मोबाइल में सभई वीडियोज़ अचनि था, सभई पंहिंजो ॾाढा टिकटॉक्स अचनि था। सो ज़मानो इहो हले पियो घणो। ऐं उहे टिकटॉक बि मूंखे यादि न रहंदा आहिनि, पर उहे शयूं जेके ख़ासि तौर ते मूं तव्हांजूं ॾिठियूं आहिनि, तव्हांजी जेका हुनजी डॉक्यूमेंटेशन आहे उहो आहे मुख़्तसर टाइम जी। पर मां ॾिठो आहे त तव्हां उनजी जेका तहक़ीक़ी कमु आहे उहो काफ़ी यानी सुठो आहे। ऐं तारीख़ी तौर ते मुंहिंजो इहो ख़्यालु हूंदो हो जेको तव्हां कयो था, त तारीख़ जा उहे हञाण या तारीख़ जूं उहे जायूं या तारीख़ी इमारतूं या माॻ उहे रिकॉर्ड थियणु घुरिजनि। ऐं उन्हनि जी नंढी नंढी डॉक्यूमेंटेशन हुजणु खपे, या उन्हनि जे जेके मुतलिक़ जेका रिसर्च थियल आहे उहा बि स्क्रीन ते अचणु घुरिजे। इन सिलसिले में तव्हां सुठो कमु कयो आहे, मूंखे वणियो। ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे कॾहिं कॾहिं ॾिसंदो आहियां तव्हांजे हिन में टेकिंग सुठी हूंदी आहे। ऐं तव्हांजा जेके शॉट्स आहिनि उहे सुठा हूंदा आहिनि, ॾींहुं हुजे या राति हुजे, तव्हांजो अपरेचर कैमरा जो अपरेचर ॾाढो सुठो हूंदो आहे। ऐं ख़ासि तौर ते तव्हांजी जेका पुठियां नरेशन हूंदी आहे, उहा नरेशन बि ज़ाहिर आहे हिकिड़ी रेडियोटिक वॉइस आहे तव्हांजो। त रेडियो वारे वॉइस जे हिसाब सां उनजी जेका बेस आहे या उनजी जेका चवण जो जेको तासुरु आहे या ॻाल्हि खे सही नमूने सां पेश करण जो अंदाज़ तव्हांखे अचे थो, उन जी लहजो सुठो आहे तव्हांजो। ऐं ख़ुदि जेको तव्हां जेको ॻाल्हायो था उन में जेके चूंड लफ़्ज़ आहिनि उहे सुठा आहिनि ॾाढा। ऐं मतिलबु इहो त उनजी जेका डॉक्यूमेंटेशन में जेका ॻाल्हि तव्हां सम्झाइणु चाहियो था उहो तमामु धीरज सां ऐं तमामु नरमाईअ सां सम्झायो था।
मूं ॾिठो आहे, मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। असां वटि जेके एंकर्स आहिनि उहे ॾाढो तकिड़ो ॻाल्हाईंदा आहिनि, पर माशाल्लाह तव्हां ॾाढो धीरज सां ऐं तमामु ॾाढे मुतबर अंदाज़ सां ॻाल्हाईंदा आहियो, ऐं मूंखे उन जे करे बि वणंदो आहे। हिन में जेको मां इहो सिर्फ़ु तव्हांखे हिकु ॿ सलाहूं ॿियूं ॾींदुसि त टेकिंग में तव्हां हिकिड़ा कुझु शॉट्स डायरेक्ट शॉट वठो था। मूं ॾिठो आहे त तव्हांजा आई लेवल जा शॉट्स हूंदा आहिनि, या थोरो मथे तव्हां टिल्टअप करे कैमरा खे मथे ॾेखारींदा आहियो या हेठि करे ॾेखारींदा आहियो, ज़ूम करे ॾेखारींदा आहियो, ज़ूम आउट करे ॾेखारींदा आहियो, पर कॾहिं कॾहिं तव्हां उन्हनि कंहिं बिल्डिंग ते चढ़ी वञो मथे, उहो टॉप एंगल जा कुझु शॉट्स, कुझु जायूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि कुझु जिन खे मथां ॾेखारणु ज़रूरी हूंदो आहे, ऐं कुझु वरी अहिड़ियूं जायूं हूंदियूं आहिनि जिन खे हेठां ॾेखारणु ज़रूरी हूंदो आहे। हाणे छो ज़रूरी हूंदो आहे उहो इन ख़्याल खां थो चवां, जॾहिं माण्हू मथां ॾिसंदो आहे त उहो शइ नंढी नज़र ईंदी आहे। माना तव्हां कंहिं बि शइ खे जेकॾहिं घणो मुतासिर कराइण वारे हिसाब सां ॾेखारणु चाहियो था त तव्हां हुनखे मथां ॾेखारियो त हुनजी मथां नज़र कहिड़ी थी अचे, बर्ड आई व्यू कहिड़ो आहे हुनजो। ॿियो वरी जॾहिं हेठां ॾेखारियो था त मतिलबु उनजी डिग्निटी आहे, उनजो उनजी जेका बुलंदी आहे, जेका क़द आहे, जेको जंहिं शइ जो जॾहिं हेठां खां तव्हां ॾेखारणु शुरू कंदा त उनजो क़द आहे उहो, उन खे तव्हां ज़हन में रखंदो त पोइ तव्हां उहे जुमिला या उहे जेके लाइन्स आहिनि जेके तव्हांजी डॉक्यूमेंटेशन में आहिनि उहे बि तव्हांजे उन बुलंदीअ ॾे वठी वञण वारी जुमिला उते तव्हां चूंडे रखो त जॾहिं मां हिन शाट ते ईंदुसि त हिन क़िस्म जो जुमिलो चवंदुसि। उन सां छा थींदो त तव्हांजी डॉक्यूमेंट्री जेका आहे उहा असांजे घणो करे सिंध में जेके डॉक्यूमेंट्री ठहनि थियूं हाणे उहे एतिरियूं के मुतासिर कंदड़ न आहिनि, ऐं घणो करे मूं ॾिठो त कल्चर डिपार्टमेंट बि हिकु ॿ डॉक्यूमेंट्री ठाहियूं, उहे डॉक्यूमेंट्री में हिकिड़ो असांजो दोस्त आहे जेको कादरी, उहो नालो बि चङो आहे हुनजो, उहो फोटोग्राफर बि सुठो आहे, उहो वरी हुनजो डॉक्यूमेंटेशन में हुनजी कैमरा वर्क बि सुठो आहे। ॿियो असांजो अयूब अयाज़ गाद आहे, उन जो बि कमु सुठो आहे। हाणे इहे सिखियल आहिनि, इन तमामु वॾो कमु टाइम ॾिनो आहे इन खे, तव्हांखे बि शाबस आहे, तव्हां मुख़्तसिर टाइम में इन कम में अची हथु विधो आहे, ऐं उहो ॾाढो कामयाबीअ सां तव्हां हथु विधो आहे, सुठो थो लॻे, ऐं तमामु घणो सुठो थो लॻे। उन जे ख़्याल खां मूं तव्हां ॿिनि ॼणनि जा दोस्तनि जा नाला वरिता त तव्हांजो हिन फील्ड में जेको कमु आहे उहे तव्हां ख़ासि तौर ते जेके उहे उन सां वाबस्ता तारीख़ सां वाबस्ता आहिनि या उन अमारत सां जेका वाबस्ता आहिनि त उनजी तारीख़ या उनजो पुराणो हुजणु या उनजो झूनो हुजणु या उनजो नओं हुजणु, इन्हनि खे तव्हां मुतासिर करायो उन्हनि लफ़्ज़नि में त हीउ केतिरो पुराणो आहे। यानी असांखे हैरत तॾहिं थींदी चवंदासीं मार शिकारपुर जी जेको ओल्ड हाउस आहे, जेके ओल्ड हाउस जेके हिनखे बुढ़ा आश्रम, हाणे जॾहिं तव्हां बुढ़ा आश्रम में वेंदव त उन बुढ़ा आश्रम जो जेको अंदाज़ु आहे, बिल्डिंग जो जेको अंदाज़ु आहे, तव्हां उन ॿुढनि जी ज़िंदगी कीअं गॾु थींदा हूंदा, कीअं वेंदा हूंदा, त उहो त तव्हां ज़िक्र करे वेंदव, पर उहो तव्हां बिल्डिंग मां कीअं ॾेखारींदव, उहो तव्हां कैमरा कुल्हे ते खणो, पोइ तव्हां हीअं वञो कंहिं कारीडार मां, वरी हीअं गुज़री अचो ॿी कारीडार मां, वरी कंहिं कमरे में घिड़ी वञो त लॻंदो तव्हां कैमरा एज़ करेक्टर कमु था कयो। त हाणे कैमरा एज़ करेक्टर माना त उहो तव्हां जॾहिं कैमरा कुल्हे ते खणी हलंदो त जेका शइ तव्हांखे नज़र अचे थी कैमरा सां, माना उहो कैमरा पाण किरदारु आहे जेको हले थो, कमु थो करे। सो इन पासे बि तव्हां तवजो ॾियो त कुझु जेको आहे उहो डॉक्यूमेंटेशन में, ख़ासि तौर ते असांजे पुराणियुनि हवेलियुनि में, पुराणियुनि जायुनि में इन क़िस्म जी डॉक्यूमेंटेशन जेका सुठी लॻंदी आहे त कैमरा कुल्हे ते हुजे, माण्हू घिड़ी वञे इमारत जे अंदरि, पोइ लॻंदो आहे की उहो माण्हू वरी वापसि अची वियो आहे उन में। इहे ॿ टे शयूं जेके आहिनि उहे तव्हां हिन में कुझु वधायो, ऐं जेको कमु कयो था उहो यकीनन सुठो आहे, इहो मां उन में कोन थो चवां त उन में का कमी आहे, यकीनन अञा वधीक सुठे करण जी ज़रूरत आहे, जेका तव्हां में पोटेंशियल मां ॾिठो आहे त तव्हां उन में कम में तव्हां बड़ आहियो ऐं कमु कयो था। अलाह साईं तव्हांखे वधीक सलामत रखे, वधीक तौफ़ीक़ ॾिए त इहो कमु कयो ऐं सिंध जी ख़िदमत कयो, सलामती हुजनि तव्हांजे मथां। अच्छा साईं, वाक़ई तव्हां त असांजे लाइ हिकिड़ो उत्साह आहियो, ऐं असां हिन मां ई सिखंदासीं, काफ़ी शयूं आहिनि जेके सिखणु चाहियूं था तव्हां मां। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, ॿिनि शयुनि जो जेको आहे सो फुक़तान हूंदो आहे, हिकिड़ो त सिखण वारो त कीअं कैमरा खे शॉट खणजनि, कीअं हुनजी माना साइकी छा आहे मेन शइ, प्लस में जेको मां पंहिंजे हिकिड़े जज़्बे तहत कमु कयां पियो। तव्हां अॻु में बि तव्हां जे सोशल मीडिया ते ॻाल्हियूं हलियूं त असां वटि कल्चर डिपार्टमेंट जो कमु आहे या अहिड़नि इदारनि जो कमु आहे, मुंहिंजी त केरु मदद कोन थो करे, मां हे हणा वणा ॾेई पंहिंजे घरां किराया कैमराऊं बीठो कयां थो कमु। त वाक़ई अॻु में बि ॻाल्हियूं थींदियूं रहियूं आहिनि त कल्चर डिपार्टमेंट छा वाक़ई इन्हनि हवालनि सां सुतल आहे, कंहिं बि कमु मक़सदु लाइ अहिड़ो मेला कराइण में पूरो आहे। ॾिसो, मेलो कराइणु इन हवाले सां त माण्हुनि खे तफ़रीह ॾिजे, ऐं उहो तफ़रीह ॾियण वारो जेको वॾे में वॾो कमु आहे, मां सम्झां थो टिकटाक आहे,
टिकटॉक माण्हू ठाहिनि था, उहे मशहूरु थियनि था, 4 पैसा कमाइनि था। कल्चर डिपार्टमेंट जेको कमु करे थी न उहो टिकटॉक टाइप जो कमु करे थी। उनखे रुगो मशहूरी हुजे, उहो भले पंहिंजो असांजा इहे मेला हुजनि, मेलनि में नच हुजे, गानो हुजे, राग हुजे, हीउ हुजे। मक़सदु छा आहे मेले जो मक़सदु आहे अचो त पाण में मिलूं, हिक ॿिए सां मेल जोल रखूं। हाणे हिननि मेलनि में जेको आहे उहो मेल जोल वारो तरीक़ो कोन्हे, हिननि में इहो अचो त नचूं। कल्चर डिपार्टमेंट ते तमामु वॾी ज़िमेदारी आहे, उहा हुननि थोरी बि ज़िमेदारी न निभाई आहे। अदाकारनि लाइ, ॻाइणनि लाइ, साज़ंदनि जे लाइ, अदीबनि जे लाइ, शाइरनि जे लाइ कुझु बि न कयो आहे। हुननि कयो आहे चंद पंहिंजनि दोस्तनि जे लाइ, जेके हुन जा पंहिंजा कल्चर डिपार्टमेंट जे ख़ासि तौर ते साईं सरदार अली शाह जा जेके दोस्त आहिनि, उहे दोस्त नवाज़ी आहे। उन जा 4-5 दोस्त आहिनि जेके नवाज़जनि था, बाक़ी उनजो कंहिं बि पासे न बिल्कुलु कान्हे, यकीननि कान्हे। छाकाणि त उहे माण्हू जेके रज़ाकाराना कमु कनि था त हू उन ते ख़ुशि था थियनि त चङो आहे इहो पंहिंजो रज़ाकाराना कमु कंदा था रहनि, असांजो कमु जान छुटी पई। हुननि जो कमु आहे साईं इहे वीडियोज़ ठाहिणु, इहे कैसेटूं ठाहिणु, उन्हनि राग जे पंहिंजो फ़नकारनि खे अपग्रेड करणु ऐं दुनिया में वठी वञणु। हीउ 4 दोस्तनि खां सवाइ दुनिया में कंहिंखे नथा वठी वञनि। हीअ सिंध में जेके मेला मलाकड़ा थियनि था उन्हनि में उन्हनि 4 ॻाइणनि खां सवाइ कंहिंखे नथा ॻाराइनि। इहो न ग़लति आहे, यकीननि ग़लति आहे। असांजो जेको मां चवंदो आहियां शालतीफ़ जे पिड़ में जेके पिड़ में वेही था ॻाइनि, 3-3 रातियूं सॼी राति जाॻनि था, असुल त फ़नकार उहे आहिनि न, पांधीड़ा त उहे आहिनि न। हीअ वठी वेंदा उन्हनि खे। मूंखे एॾो अफ़सोस थियो हिकिड़े भेरे मूंखे साईं मनोहर महेसर साहिबु वठी वियो, कलंदर जे मेले ते वियासीं। यार मूंखे शर्मिंदगी थी थिए, चवंदे शर्म थो अचे। हाणे कलंदर जे मेले ते अदा तव्हां कलंदर जी धमाल नथा ॻाए सघो, यूसुफ जो ॻायल गानो नथा ॻाए सघो, भला नूरजान जो गानो ॻायो न, बाहों में चले आ तुम तुझसे सनम क्या पर्दा। हाणे हीअ कलंदर ते मूं पंहिंजे कननि सां ॿुधो आहे, मूं पंहिंजे ॾाढे अखियुनि सां ॾिठो आहे, ऐं उहो बि मंज़ूर सखीराणी ऐं पंहिंजो हीउ साईं शमल अली मीराली। हाणे हीउ को तरीक़ो आहे छा? कलंदर जे मेले ते तव्हां बाहों में चले आ तुमसे सनम क्या पर्दा ऐं हेठि साईं सरदार अली शाह ख़ुशि पियो थिए। त अफ़सोस जी ॻाल्हि आहे। हाणे जेकॾहिं शाह लतीफ़ ते या जेकॾहिं कलंदर ते तव्हां एॾी सारी असांजियूं हस्तियूं आहिनि, इहे सॼी दुनिया में इहे असांजा बुज़ुर्ग सिंध जा जेके आहिनि, कलंदर मीन्स कलंदर। हाणे उन खां पोइ दर्जो जेको आहे बाक़ी ॿियनि जो सभिनी जो हेठि वारो दर्जो आहे। उन ते बि जेकॾहिं तव्हां फिल्मी गाना हलाईंदव ऐं उन्हनि 4 माण्हुनि खे घुराईंदव जेके तव्हांखे ख़ुशि था कनि, एंटरटेन कनि था, त कल्चर डिपार्टमेंट त ॿेड़ो ॿोड़ियो आहे असांजे कल्चर जो। असांजा फ़क़ीर, असांजा ॻाइणा जेके सुठा फ़क़ीर आहिनि, सुघड़ा आहिनि, उन्हनि जी का बि हिननि उनखे निगरानी न कई आहे, न उन्हनि जी का पासदारी कई आहे, न उन्हनि जी का ख़िदमत कई आहे। हीअ पंहिंजो कमु कनि था, 4 माण्हू कनि था। हाणे मां न चवां, पर जेको मिसाल एॾी बजट रखनि था उन्हनि मेलनि जे लाइ, पंहिंजे उन्हनि ख़ासि माण्हुनि जे मेलनि जे लाइ, भई तव्हां ॿियनि मेलनि खे छो नथा, ॿिया मेला छो नथा करायो? शेख याज़ असांजो वॾो क़ौमी शाइर आहे, यकीननि उनजो मेलो थियणु घुरिजे, पर उनजो मेलो ईअं कीअं थियणु घुरिजे जो उहो पंहिंजो सिर्फ़ु 4 पैसनि ते हिकिड़ो मेलो थिए थो, या ॿिया जेके मिसाल लाहौती मेलो थिए थो, उन सां करोड़ रुपया उनजी बजट रखियल आहे। अदा हाणे हिन महिल जॾहिं ॿोॾि सतालनि जे लाइ तव्हां वटि पैसा कोन्हनि, तव्हां मेलनि ते पैसा ख़र्चु कयो था। उहो मुंहं जे दड़े ते पैसा ख़र्चु करायो, अलाए केतिरा अरब ख़र्चु कराया। सिंध जी डॉक्यूमेंटेशन ते ख़र्चु थियणु घुरिजे। सिंध जा पोरियत जेके आहिनि उहे कहिड़ो कमु कनि था, सिंध जा कमी कासबी कहिड़ो कमु कनि था, बनियूं ॿारा कीअं था थियनि, असांजी जाग्राफ़ी कीअं आहे, असांजा पटकनि जा भेर कहिड़ा आहिनि, असांजा कपिड़ा कहिड़ा आहिनि, असांजी ॿोलीअ जा लहजा कहिड़ा आहिनि। हीउ कल्चर डिपार्टमेंट जो कमु आहे। ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां जेकॾहिं ईअं उहो नथा करनि त तव्हां पंहिंजे तौर ते अलाह साईं तव्हांखे तौफ़ीक़ ॾे, थोरो करे बि जेको आहे ज़ाहिर समुंड में तव्हांजो इहो हिकिड़ी ॿेड़ीअ वांगुरु ई तव्हांजो कमु हली पवे, त इहा बि तव्हांखे शाबस आहे, इहो बि हली पवे, सुठो आहे, क़ौमी कमु आहे। ऐं उन ते तव्हां कल्चर डिपार्टमेंट जे इन ते न भाड़ियो। हा, उहे इहे कमु बि कंदा बि, हा, न सुजाॻ न थींदा उहे, न कॾहिं न थींदा, हू कॾहिं बि न थींदा। छाकाणि त उन्हनि खे उहो लॻी वियो आहे, असांजा जेके वॾड़ा चवंदा आहिनि न, त उहो पिनण वारो जॾहिं हथु टिघो कंदो आहे न, त उहो पुठिते हटु न करे सघंदो आहे। हे बि उन टाइप जो कल्चर डिपार्टमेंट आहे, जेको जंहिं पंहिंजो पिनण वारे वांगुरु हथु अॻिते कयो आहे त हाणे हुनजो पुठिते नथो थिए। हू कॾहिं बि सिंध जे सकाफ़त सां उहो ईमानदार न आहिनि, हू बिल्कुलु सिंध सकाफ़त जे बिल्कुलु ख़िलाफ़ु आहिनि। हाणे जेको बि राग हले थो सकाफ़त जे तरफ़ां, इहो असांजो सिंधी राग न आहे, इहो ग्वालियर जो राग आहे। इन खे सिंध जे राग खे हिननि सफ़ा ख़तमु करे छॾियो आहे त सिंधी राग आहे छा। उन जे करे घणो ॻाल्हाइणु न घुरिजे। हिननि खे मूं घणी तनक़ीद कई आहे, तमामु घणी तनक़ीद कई आहे। उहा हिननि खे ख़बर आहे, साईं सरदार शाह खे बि ख़बर आहे त बेदल मसरूर केॾो सख़्तु क़िस्म जो असां सां ॻाल्हाईंदो आहे। ख़ुदि असांजे हिनखे अकबर लगारी खे बि ख़बर आहे त मां हिननि जे इन ख़िलाफ़ु छो आहियां, उसूली तौर ते ख़िलाफ़ु आहियां। बाक़ी शख़्सी तौर ते ज़ाहिर आहे सुठा माण्हू आहिनि, ठीकु आहिनि,
पर क़ौमी तौर ते ऐं किरदार जे उन जे कम जे तौर ते उन सक़ाफ़त जे कम जे तौर ते उन जी बिल्कुलु का ज़िम्मेदारी कान्हे, सभु ग़ैर ज़िम्मेदार आहिनि। न को बि ग़म लॻे थो ग़म, न को बि ग़म लॻे थो ग़म, ख़ुशी ख़ुशी नथी लॻे, कॾहिं कॾहिं त ज़िंदगी बि ज़िंदगी नथी लॻे, न को बि ग़म लॻे थो ग़म। अलाए कंहिंजी सिंध खे नज़र लॻी वई, अला न समुंड समुंड थो लॻे, नदी नदी नथी लॻे, न को बि ग़म लॻे थो ग़म।